रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल पवे। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में मां आहियां अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना। सामीन, असांजे अॼोके प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो ताज़ियूं ख़बरूं, लेख ऐं ॿियो घणो कुझु अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जी अहम ख़बर आहे त एहतसाब अदालत में मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे नवाज़ शरीफ़ चयो त भारत ऐं चीन पाण में दोस्ती करे रहिया आहिनि, पर अफ़सोस जो असां माज़ीअ खां कुझु न सिखियो। मूंखे अक़ामे ते न अहल कयो वियो जॾहिं त जजनि ख़्वाजा आसिफ़ खे ॻरीअ दिलि सां न अहल कयो। मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजी दिलि ते को ॿार न आहे। नवाज़ शरीफ़ जो चवणु हो त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ख़ैबर पख्तूनख्वा में जेको कुझु कयो उन जी दुनिया खे ख़बर पइजी वई। पंजाब जे भेट में सिंध, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर आहे। मुस्लिम लीग नून हमेशह तरक़ीअ जी एजेंडा ते कमु कयो। तहरीक इंसाफ़ जे जलसे जे हवाले सां नवाज़ शरीफ़ जो चवणु हो त जलसो लाहौर जो, माण्हू पेशावर जा ऐं एजेंडा कंहिं ॿिए जी हुई। इहा इमरान ख़ान जी सियासत खे ज़ाहिर कंदड़ तस्वीर हुई। नवाज़ लीग जे इक़्तिदार में अची हमेशह तरक़ीअ जी एजेंडा ते कमु कयो। असांजे एजेंडा खे 10-20 साल मिली वञनि त पाकिस्तान जी तस्वीर तब्दील थी सघे थी। उनखां सवाइ इस्लामाबाद में नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि मुस्लिम लीग नून जे अवामी नुमाइंदनि जो इजलास थियो, जंहिं में शहबाज़ शरीफ़, मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ शरीफ़ शिरकत कई। उन मौक़े ते नवाज़ शरीफ़ जो चवणु हो त हालतुनि खां घबराइण या डिॼण वारा नाहियूं। मुस्लिम लीग नून अॻु वांगुरु मुतहद ऐं मज़बूत आहे। ईंदड़ चूंडूं हुकूमत जे 5 सालनि वारे कारकर्दगी ते विढ़ंदासीं, उन करे अवामी नुमाइंदा चूंड मुहिम तेज़ करे छॾीनि। हिन चयो त वोट खे इज़त ॾियणु नारो सॼे मुल्क में मक़बूलियत हासिल करे चुको आहे ऐं मुस्लिम लीग नून खे जलसे में ज़बरदस्त पज़ीराई मिली रही आहे ऐं ईंदड़ चूंडनि में बि अवामी अदालत मां बि सुरख़रू थींदासीं। जॾहिं त रमज़ान खां अॻु 10 शहरनि में वॾनि जलसनि जो प्लान तरतीब ॾिनो आहे। हिन चयो त कराची में अमन अमान जो क्रेडिट बि मुस्लिम लीग नून खे वञे थो, जॾहिं त सीपेक मनसूबो अवाम लाइ असांजी हुकूमत जो तोहफ़ो आहे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त बस पंहिंजे मुंहुं मियां मिठू बणजण जो शौक़ु न आहे, पर हालतूं सभिनी जे साम्हूं आहिनि। 2013 ऐं 2018 जे पाकिस्तान जे हालतुनि में वॾो फ़र्क़ु आहे। आसिफ़ ज़रदारी ऐं परवेज़ मुशर्रफ दहशतगर्दीअ ख़िलाफ़ उथी न बीठा। ही माण्हू दहशतगर्दीअ ख़िलाफ़ थियण खां डिॼनि पिया, जॾहिं त सिंध हुकूमत कराची वारनि खां वोट वरितो पर कयो कुझु बि न। बल्कि जेको कयो असां कयो। कराची में अमुन कराइण सिंध हुकूमत जो फ़र्ज़ु आहे, पर हिन ईअं न कयो। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग जे फ़ैसिले खां अॻु असां कराची में अमुन जो फ़ैसिलो कयो। असां फ़ैसिलो कयो त कराची खे चोरी, भत्तेखोरी ऐं टारगेट किलिंग खां पाक करणो आहे। नवाज़ शरीफ़ चयो त छा सुरख़ाब जा पर असांखे ई लॻल आहिनि त असां ईंदासीं ऐं मुल्क जूं हालतूं बहितर कंदासीं। रुगो इमरान ख़ान न, सिंध वारा बि ॿुधाइनि त हिननि उते छा कयो। थर में ॿार बुख मरी रहिया आहिनि। कराची में गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। ज़रदारी साहिबु, अवाम बि एहतसाब खां नथा बची सघो। अवाम जी ख़िदमत कई, उन करे मूंखे नाइल कयो वियो। हफ़्ते में 5 पेशियूं भोॻे रहियो आहियां। ख़िदमत जो सिलो मिली रहियो आहे। हिन चयो त सेनेट में विकिरो थियल ऐं ख़रीद कयल माण्हू पहुची विया आहिनि। उन माण्हूअ खे सेनेट चेयरमैन बणायो वियो जेके संदसि पाड़ेसरी बि नथा सुञाणीनि। जेको कुझु सेनेट में थियो हाणे क़ौमी असेंबलीअ में करण जी कोशिशि कई पई वञे। ही जेके लोटा बीह रहिया आहिनि उन्हनि खे चूंडुनि में इबरत जो निशानो बणाए छॾींदासीं। इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे नवाज़ शरीफ़ चयो त PTI चेयरमैन कूड़ ॻाल्हाइण जो आदी आहे, जॾहिं त नओं पाकिस्तान कूड़ ॻाल्हाइण सां न पर सच ॻाल्हाइण सां
ठहे थो। हिन दावा कई त अमरीकी सदर क्लिंटन एटमी धमाका न करण लाइ $5 अरब जी आछ कई हुई, जेका हिन रद्द करे छॾी हुई। हिन चयो त जेकॾहिं हू ख़ुदि गर्ज़ या लालची हुजे हा त पैसा वठे हा ऐं धमाका न करे हा। हू कंहिंखां मदद या ख़ैरात न पे वठी सघियो। अहम सुर्खी आहे त आसिफ अली ज़रदारी चयो आहे त नवाज़ शरीफ़ असांखे इस्टेब्लिशमेंट सां विढ़ायो। हू पंहिंजे हिकु वेझे ऑफिसर ज़रिए मूंखे भड़काईंदो रहियो। संदसि अहिड़े ई हरकत सबबि ईंट से ईंट वारो बयानु ॾिनो हो। मुंहिंजो ईंट से ईंट वारे बयान जो फ़ाइदो वठंदे नवाज़ शरीफ़ जनरल राहिल शरीफ़ सां पंहिंजा मुआमला सिधा करण जी कोशिश कई। असीं सियासत करियूं था ऐं नवाज़ शरीफ़ वापार। हिन असांखे हर मौक़े ते विकिरो कयो। हिन चयो त हिन असांजे नेक नियति जो नाजाइज़ फ़ाइदो खयो। नवाज़ शरीफ़ खे जेतिरो महसूम सम्झूं था उनखां वधीक मौक़े पुरुस्त आहे। हाणे भले भोगे साणस हथ न मिलाईंदुसि। अहम सुर्खी आहे त तेल जे अघनि में ॿीहर वाध पेट्रोल पोणा $2 महांगो थी वियो। पेट्रोल जी नई क़ीमत $87.70 मुक़ररु, डीज़ल $2.31 ऐं गासलेट $3.41 महांगो थी वियो। काबिल ऐं कंधार जे ज़िले दामान में हिक ॿिए पुठियां 3 बम धमाकनि में शागिर्दनि ऐं सहाफ़ियुनि समेत 49 ॼणा मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़गान मीडिया जी रिपोर्ट मूजिबि कंधार में ख़ुदकुशी हमले आवर परॾेही फोर्सिस जी गाॾीअ खे निशानो बणायो वियो, जंहिं जे नतीजे में 20 शहरी मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। मक़ामी इख़्तियारनि मूजिबि ख़ुदकुशी हमले आवर सूबे जे ज़िले दामान में पाण खे परॾेही सिक्योरिटी फोर्सिस जे काफ़िले वेझो धमाके सां उॾाए छॾियो। हमले में दामान में वाक़े हिकु मदरसे जे 11 शागिर्दनि जे मारिजण ऐं केतिरनि ई जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। हमले जे कंहिं बि धुर ज़िम्मेवारी क़बूल नाहे कई। काबुल में हिक ॿिए पुठियां 2 धमाकनि में सहाफ़ियुनि समेत 29 ॼणा मारिजी विया ऐं 45 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अफ़गान घरू वज़ारत जे तर्जुमान मूजिबि पहिरीं धमाके ख़ुदकश हमले आवार अफ़गानिस्तान जे ॻुझी एजेंसी NDS जे ऑफिस वेझो पाण खे धमाके सां उॾाए छॾियो, जंहिं जे नतीजे में केतिरा ई माण्हू मारिजी विया ऐं ज़ख़्मी थी पिया। धमाके जे 20 मिंटनि बाद ॿियो धमाको थियो, जंहिं में मौक़े ते मौजूदु रेस्क्यू अहलकारनि ऐं सहाफ़ियुनि खे निशानो बणायो वियो। अफ़गान सिहत वारे वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त ॿिन्ही हमलनि में घटि 29 ॼणा मारिजी विया ऐं 45 ॼणा ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। कोयटा मां बि असां वटि अहम ख़बर आहे त कोयटा में हज़ार बिरादरीअ जे क़तल आम ख़िलाफ़ कोयटा प्रेस क्लब ॿाहिरां ऐं बलोचिस्तान असेंबली ॿाहिरां मजलिस वहदतुल मुस्लिमीन तरफ़ां एहतिजाज काल बि जारी रहियो। उन मौक़े ते वफ़ाक़ी घरू वज़ीर अहसन इक़बाल पहुतो ऐं मुज़ाहिरीन सां एहतिजाज जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियूं कयूं, जेके नाकाम वयूं। अहसन इक़बाल चयो त मौजूदा सूरत हाल में क़ौमी यकजहतीअ खे बरक़रार रखणो आहे। क़त्ल आम में मुलवस जवाबदारनि खे ज़रूरु पकड़ींदासीं। हुकूमत ऐं सिक्योरिटी इदारा दहशत गर्दनि जो ख़ात्मो कंदा। आग़ा रज़ा जो चवणु आहे त अवाम जो हुकुमराननि तां एतमाद खजी वियो आहे। आर्मी चीफ जे अचण ताईं एहतिजाज जारी रहंदो। बलोचिस्तान असेंबलीअ ॿाहिरां मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे अॻवाननि जो चवणु आहे त हज़ार बिरादरीअ तरफ़ां बाईपास ते हयल धरणे जे ख़ात्मे ताईं असीं पंहिंजो धरणो ख़तमु न कंदासीं। अहम सुर्ख़ी आहे त झोक में धीअ ॼमण ते औरत जी तज़लील कई वई ऐं तशदुद जो निशानो बणायो वियो। ॻोठ कादिर बख़्श में आलम रिंद पुट जी पैदाइश न थियण ते बख़्तावर जा वार कतरे छॾिया। ज़ालिम मुड़ुस तशदुद बाद ज़ाल खे घरां कढी छॾियो, साहुरनि जे दर ते फिटो करे फरार थी वियो। बख़्तावर जो चवणु आहे त पुट जो औलाद नथो थिए। 30 धीअ खे जनमु ॾियण ते मुड़ुस ऐं ससु तज़लील कई। हिन चयो त मूंखां 3 नियाणियूं खसियूं वयूं। ताज़ी ॼावल खीर प्याक धीअ जे हयाती ख़तरे में आहे। इंसाफ़ करे
मुड़ुस ख़िलाफ़ ऐं सावरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अहम सुर्ख़ी आहे त ख़ैरपुर थर ऐं दादूअ जे तकबंदियुनि में तब्दीलियूं, इलेक्शन कमीशन फ़ैसिला ॿुधाए छॾिया। टाउन कमेटी छाछरो PS 54 ऐं टाउन कमेटी तड़दोस PS 55 में शामिल। ख़ैरपुर में बि अहम तब्दीलियूं, फैज़गंज में शामिल नारो तइलको ॿिनि हिसनि में विराजी वियो। दादू में क़ौमी असेंबलीअ जा साॻियां तक बरक़रार, बखराणी ऐं ख़ुदाबाद PS 85 में शामिल कया विया। इलेक्शन कमीशन सिंध जे समूरनि ज़िलनि बाबति फ़ैसिला ॾेई अपीलूं उकलाए छॾियूं आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त अमित शाह ख़ासकेली बाज़ियाब न थी जांच टीम में तब्दीली कई वई आहे। नंढी उमिरि जी शादी करण जे इल्ज़ाम हेठि खंभण बैदि गुम कयल अमित शाह ख़ासकेलीअ जो पतो न पियो। जांच टीम मां SHO खुशबख़्त ख़ारिज, अल्ताफ़ शाह शामिल गिरफ़्तार ज़मींदारनि जी हिमायत में मुज़ाहिरो बि कयो वियो। ज़िले वाइस चेयरमैन हाजी बकाप अली जवाबदारनि जी पुठभराई करे पियो पाण साड़ींदासीं माओ उमरा। होॾां समाजी अॻवाननि जे नेटवर्क रेन जो चवणु आहे त पुलिस शौरी तौरु धुर आहे। SSP एजाज़ ओस्मान बाजवा खे जांच में शामिल करियो। हैदराबाद मां वसां वटि अहम ख़बर आहे त सिंध में दरियाही पाणीअ जे ज़बरदस्त खोट थी वई आहे। लाड़ ॾांहुं कोटड़ीअ बैराज जे वाहुनि जे पुछड़ी, सखर बैराज जे रोड़ीअ कैनाल, मिठड़ाऊ ऐं जमड़ाऊ जे पुछड़ीअ जे वाहुनि ऐं शाख़ुनि में 6 महीननि खां पाणी न पहुतो आहे, जंहिं सबबि आबादगार आज़ार में अची विया आहिनि। सखर खां 8000 क्यूसेक छॾियल पाणी कोटड़ी बैराज ते पहुचण में अञा वधीक 4 ॾींहं लॻी वेंदा। काल गुडू बैराज ते 32,400 क्यूसेक, सखर बैराज ते 27,170 क्यूसेक ऐं कोटड़ी बैराज ते फ़क़ति 4,200 क्यूसेक पाणीअ जो वहिकिरो मौजूदु हो। गुडू बैराज जे कंहिं बि कैनाल में पाणीअ जो छोड़ न थियो आहे। होॾां काल तरबेला डैम में इनफ्लो 32,000 क्यूसेक ऐं आउटफ्लो 50,000 क्यूसेक हो। चश्मा बैराज ते सिंधूअ मां 9,000 क्यूसेक पाणी ऐं तौसा बैराज तां सिंधूअ मां 6,000 क्यूसेक पाणी पंजाब जे जहलम कैनाल में लिंक कैनाल ज़रिए खयो वियो। हिन वक़्तु लाड़ में कोटड़ी बैराज जे के बी फीडर पिञारी, फुलेली, अकरमवा, सखर बैराज जे रोड़ीअ कैनाल, जमड़ाऊ ऐं मिठड़ाऊ कैनाल जे पुछड़ीअ वारनि शाख़ुनि ऐं वाहुनि वारे इलाइक़नि में बदीन, कढण, सेराणी, भुगड़ा, मेमण, गोलाड़ची, जाती, दड़ो, बन्नू, गुलाब लिगारी, जुडो, नवकोट, कलोई ऐं मलकानी शरीफ़ में पाणी न हुजण सबबि पहिरियों भेरो कणक जे बम्पर फसल जी पोखी न थी सघी आहे। मक़ामी आबादगारनि ऐं हारियुनि खाधे लाइ कणक मार्केट मां ख़रीद करण लॻा आहिनि ऐं लाड़ जे ॼाणायल इलाइक़नि में पाणी न हुअण सबबि आरण बकर जूं वाड़ियूं, जिन में गिदरा, छाहीं ऐं वंगनि जी पोखी बि न थी सघी आहे, जॾहिं त मिर्चनि जो बेजारो पिणु पोखिजी न सघियो आहे। अहिड़ी सूरत हाल खां पोइ मलकानी शरीफ़ जे इलाइक़े सांगी फरहो रेगुलेटर जे शाख़ुनि जरकस, खोसकी, सांगी में 6 महीननि खां पाणी न आयो आहे। रोड़ी कैनाल जे झणमोरी रेगुलेटर मां निकिरंदड़ शाख़ुनि मोहम्मद ख़ान, बिलोरी, कोयरून, 1-2, ज़ौर, खोखर, सूमरकी ऐं खच्चर में बि पाणीअ जी खोट आहे। ॿिए तरफ़ ईवान ज़रात जे अॻवान अब्दुल करीम टालपुर, लाड़ जे आबादगार मोहम्मद ख़ान सारेजो ऐं मलकानी शरीफ़ जे आबादगार इम्तियाज़ मलकानी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पाणीअ जी शदीद खोट ऐं ॾुकारी सूरत हाल ॿुधाईंदे पाणी फ़राहम करण जी हिन घुर कई। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध में ज़िंदगी पाणी ढुक लाइ परेशान आहे। फसल सुकी रहिया आहिनि, ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। पुछड़ीअ वारनि इलाइक़नि में लाशनि खे गुसल ॾियण जेतिरो बि पाणी न आहे। हर शहर ऐं ॻोठ में पीअण जे साफ़ पाणीअ जी फराहमीअ लाइ फिल्टर प्लांट लॻाया वञनि। हू हैदराबाद में कारकुननि सां ॻाल्हाए रहियो हो। हिन वधीक चयो त वाटर कमीशन खे सिंध जे ॻोठनि में ठहियल नंढियुनि वाटर सप्लाई स्कीमनि जो बि जाइज़ो वठणु घुर्जे। हज़ारे वाटर सप्लाई स्कीमूं किरोड़े रुपयनि जी लाॻत सां ठहियूं, पर उहे पाणी
फ़राहम नथियूं कनि। उन करे लखे माण्हू जर जो संख्यो मिलियल पाणी पीअण ते मजबूर आहिनि। जर जे पाणीअ जे करे बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पीअण जे साफ़ पाणीअ जी फ़राहमीअ जो ऐलान कयो, पर उन ते अमल न कयो। 2 ॾींहनि अंदरि पाणीअ जी ख़तरनाक सूरत थियण जो इम्कान वधी वियो आहे। सिंध अरसा खे एहतिजाजी ख़त लिखी छॾियो आहे। अरसा जे चेयरमैन जी मुक़ररी बि मशकूक बणिजी वई आहे। वफ़ाक़ जो वारो हुजण बावजूदि चेयरमैन जी चार्ज बलूचिस्तान जे हवाले आहे। उन ॾिस में ज़रीन चयो आहे त तरबेला डैम में पाणीअ जी खोट वधी वई आहे। 2 ॾींहनि अंदरि पाणी डीड लेवल ते पहुची वेंदो, जॾहिं त मंगला में बि 4 मिलियन एकड़ फुट पाणी रहिजी वियो आहे। ॿिए तरफ़ अरसा में चेयरमैन जी मुक़ररी बि क़ानूनी न आहे। सिंध जे ज़रियनि चयो आहे त सिंध में पाणीअ जी ख़राब सूरत आहे। जेकॾहिं 2 ॾींहनि अंदरि वधीक पाणी न छॾियो वियो त सिंध में सूरत वेतर ख़राब थी वेंदी। लाड़काणे मां बि असां वटि अहम ख़बर आहे त लाड़काणे जे अलाहाबाद थाणे जे हद अलाहाबाद पाड़े में मुबैना तौर ते 20 सालनि जी छोकिरीअ खे जिन्सी ॾाढाईअ जो निशानो बणायो वियो आहे। जॾहिं त पुलिस ॾाढाई कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। होॾां छोकिरीअ जे अमड़ जी फ़रियाद ते अलाहाबाद थाणे ते FIR दाख़िल कराई वई आहे, जंहिं में ॼाणायो वियो आहे त जवाबदार मुंहिंजी न्याणी खे अगवा बैदि जिन्सी ॾाढाईअ जो निशानो बणायो आहे। ॿिए पासे ॻोठ कैसर अबड़ो में 6 सालनि जी मासूम ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादतीअ जी कोशिश करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल जवाबदार खे पुलिस लाड़काणे जे मक़ामी अदालत में पेश कयो, जिते अदालत जवाबदार खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त ॿारड़ीअ जे वारसनि, सिविल सोसाइटीअ जे कारकुननि, सियासी मज़हबी जमायतनि जे अॻुवाणनि, तोड़े शहरियुनि ऐं वापारियुनि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो। उन मौक़े ते ॿारड़ीअ जे वारसनि ऐं ॿियनि दाहियो त गुज़िरियल ॾींहुं असांजी मासूम न्याणी दुकान तां शइ वठण वई हुई, जिते दुकानदार असांजी न्याणीअ सां ज़्यादती कई। हिननि इल्ज़ाम लॻायो त पुलिस मामले खे लय मिटी करण में मसरूफ़ आहे, जंहिं करे ख़दशो आहे त ग़लति मेडिकल रिपोर्ट पधरी कई वेंदी। हिननि चयो त जवाबदार धुर बाअसर आहे, जिन तरफ़ां केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि, जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। हिननि मुतालबो कयो त वाक़े में मुलवस जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। होॾां अलाहाबाद पाड़े जे रहवासण छोकिरी ऐं 6 सालनि जी मासूम ॿारड़ीअ जो तिबी मुआइनो कंदड़ डॉक्टरियाणी डॉक्टर राबिया मेडिकल रिपोर्ट पधरी करे छॾी आहे। उन हवाले सां पुलिस सर्जन डॉक्टर सलीम शेख ॿुधायो आहे त मेडिकल रिपोर्ट में ॿारड़ी ऐं छोकिरीअ सां जिन्सी ॾाढाई करण जी तस्दीक कई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे नुमाइंदनि वटां बि ख़बर आहे त लाड़काणो में 9 वरनि जी नींगरीअ साइमा जरवार जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ काल बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। उन सिलसिले में गॾु कयल मालूमात मूजिबि लाड़काणो पुलिस 6 ॾींहं गुज़रण जे बावजूदि नींगरी साइमा जरवार जे कातलनि जो पतो न लॻाए सघी आहे, जंहिं करे वारसनि में सख़्त परेशानीअ जी लहर छायल आहे। जॾहिं त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ग़ुलाम भुट्टो जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां उस्तादनि मोहम्मद बख़्श मक्सी, साईं ग़ुलाम रसूल मीराणी, मुनीर अहमद मीराणी, अली गुल जांवरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उनखां अलावा गवर्नमेंट आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज जे शागिर्द मोहम्मद यूसुफ खेड़ो, यूनिस तुनियो, ज़मीर रऊफ़ बिरोही, फ़ैद अब्बासी, अयाज़ बिरोही, बिलावल भुट्टो, जाबिर छांडियो ऐं ॿियनि लाड़काणे शहरी इतिहाद पारां सदर नियाज़ हुसैन अबड़ो, जनरल सेक्रेटरी लियाकत छन्ना, पाकिस्तान ट्रेड यूनियन फेडरेशन ज़िले लाड़काणे पारां कामरेड रोशन कलोड़ो, मुनीर अहमद कुंबर, ग़ुलाम मुर्तज़ा कोराई, वहीद अली कलोड़ो, पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां ज़िले ऑर्गेनाइज़र फ़कीर हबीब
पतो जो इनामुल्ला नारे जो इम्तियाज़ गाद ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रैलियूं कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरा कया ऐं सख़्तु नारेबाज़ी कई वई। मीरपुर बठोरो में नौजवान इतिहाद पारां आमिर मेमण, जावेद ज़ौर, बाबू ओसमान, दानियाल मेमण ऐं जब्बार ज़ौर जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। ठठो में पीपी काउंसलर मुजतबा ख़ुश्क, इरफान मामा इसहाक ख़ुश्क ऐं ज़ाकिर शाह जी अॻुवाणीअ में एहतिजाजी रैली कढी वई। भान सैयदाबाद में साफ़िन ज़ुल्फ़कार मेंगल, मुज़फ़र खोखर, आसिफ़ मेमण, आदम मेंगल ऐं प्रदीप कुमार जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब जे साम्हूं मेन रोड ते धरणो हयो वियो। सांगड़ ऐं मियान में पीपी अॻवान नवीद डेरो, समाजी अॻवान जावेद अंसारी, आमिर राजपूत, सैयद मेहताब ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। टोकरीअ में SUP अॻवान साबिर जरवार, काउंसलर लियाकत जरवार, आज़ाद जरवार, यासीन जरवार, मेहरान सुमरो, शेराज़ खोखर ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो हयो। रतोदेरो में निजी स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जामशोरो में मेहरान यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन मेयोटा पारां सदर डॉक्टर तनवीर फुलपोटो, जनरल सेक्रेटरी इंजीनियर शकील अहमद लिगारी जी अॻुवाणीअ में यूनिवर्सिटीअ जे मुखिया गेट खां सेंट्रल लाइब्रेरी ताईं एहतिजाजी रैली कढी वई। नवाबशाह में जिस्कम जसाफ, अली रज़ा ख़ासकेली, सरफराज़ मेमण, राशिद चांडियो, सैयद नासिर शाह, मुनीर अबड़ो, इरफान अबड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो। छोर में यंग सोशल फोरम जे अॻुवाननि इरफान अब्दुर्रहमान, अली नवाज़, नियाज़ छछर ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। फुलजी स्टेशन में मुमताज़ अली जरवार, अली अकबर, मोहम्मद हनीफ़, नानू कादिर बख़्श पारां हैदर चौक ते ईवान सहाफ़त अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मिसण वॾीअ में एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ खे क़ौमी कमीशन बराए इंसानी हक़नि जे मोहम्मद अली चौहान ऐं ॿियनि ख़िताब कयो। ख़ैरपुर में प्रोफेसर शाह मोहम्मद लहराणी जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ज़री यूनिवर्सिटी टंडोजाम जे मुख़्तलिफ़ फैकल्टियुनि में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। खानपुर में अॻुवाननि हाफ़िज़ मोहम्मद सलीम आराई, एडवोकेट नौशाद सेठार ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाज कयो वियो। मोरो में जिस्कम बशीर ख़ान जे मरकज़ी सॾ ते क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अकरम चांडियो, इम्तियाज़ खोसो, अमीन कलोड़ो, यासीन मल्हा, जगदीश कुमार, शमन कलोड़ो, साजिद नवल ऐं ॿिया करे रहिया हुआ। फुल में प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चाइल्ड राइट्स मूवमेंट सिंध जे सदर काशिफ़ बजीर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हुकूमत जी एतिरी नाअहली आहे जो पाकिस्तान में थींदड़ ज़्यादतियुनि जा अंग अखर उन्हनि वटि मौजूदु न आहिनि। मुल्क में रोज़ानो जी बुनियाद ते 11 ॿारनि खे ज़्यादतीअ जो निशानो बणायो पियो वञे ऐं सिंध में हिक खां 2 ॿार ज़्यादतीअ जो शिकार थियनि था। अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ हुकूमती इदारा के बि जोगा क़दम न खणी रहिया आहिनि, जंहिं करे ॾींहों ॾींहुं अहिड़नि वाक़िअनि में वाध अची रही आहे। साइमा जरवार जे क़तल खे 7 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर को बि क़ातिल गिरफ़्तार थी न सघियो आहे। जॾहिं त पंजाब जे शहर क़सूर में अहिड़े क़िस्म जो वाक़ियो पेश अचे थो त उते वज़ीर, पुलिस जा ऑफिसर ऐं ॿिया आला अमलदार तॾे ते पहुची वाक़े जी जांच कराइनि था, पर अफ़सोस लाड़काणे में बि अहिड़ो ई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, पर हिते को बि चूंडियल नुमाइंदो या पुलिस जो बाला ऑफिसर नींगरीअ जे वारसनि जे तॾे ते नाहे पहुतो। हिन चयो त साइमा जरवार जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ असां पूरे मुल्क इस्लामाबाद, लाहौर, कोयटा, पिशावर समेत सिंध जे समूरनि ज़िलनि में एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। लाड़काणे शहर जे हैदरी थाणे जे हद अयूब कॉलोनी में हफ़्तो अॻु बेदर्दीअ सां क़तल कयल मसूम साइमा जरवार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ
लाड़काणे जे सियासी समाजी मज़हबी तनज़ीमनि ऐं मुख़्तलिफ़ NGOs पारां नींगरीअ जे वारसनि सां गॾिजी लाड़काणो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन मौक़े ते साईं जरवार जे पीउ नसीम अहमद जरवार चयो त मुंहिंजी नींगरी घरां शइ वठण लाइ निकिती हुई, जंहिंजी असां बर वक़्तु ॻोल्हा कई, पर उन वक़्तु पुलिस कंहिं बि क़िस्म जी मदद न कई। जेकॾहिं पुलिस संजीदा थिए हा त शायदि मुंहिंजी मासूम नियाणी सां अहिड़ो ज़ुल्म न थिए हा। हिन चयो त मुंहिंजे गुलनि जहिड़ी नियाणीअ सां ज़्यादती कई वई ऐं बाद में खेसि घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़तलु कयो वियो, पर वाक़े खे दॿाइण जी कोशिशि कई वई आहे ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट बि ग़लति पधरी कई वई आहे, जंहिंखे मुकमल रद्द करियूं था, छाकाणि उन में ॾाढाई बाबति को बि ज़िक्र नाहे कयो वियो। सरदार अली ख़ान जरवार चयो त 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, हुकूमत जो को बि नुमाइंदो साईं जरवार जे वारसनि वटि लड़ी न आयो आहे ऐं न ई साणनि हमदर्दी कई आहे, पर वेतर चूंडियल नुमाइंदा पैसा उमाणे संदन फटनि ते लूणु बुरके रहिया आहिनि। हिन चयो त हुकूमत जी बेहसी आहे जो हिन वक़्त ताईं क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। लाड़काणे जे SSP सिर्फ़ु हिकु भेरो मुलाक़ात कई आहे ऐं असांखे सिंध हुकूमत मां इंसाफ़ जी का बि उमेद न आहे। तंहिं करे असां वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी, चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस साकिब निसार, IG सिंध AD ख़्वाजा खे अपील था करियूं त मासूम नींगरी साईं जरवार जे क़ातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे खेनि फाईअ ते लटकायो वञे। लाड़काणे जे नाले वारे क़ानून दान एडवोकेट अतहर अब्बास सोलंगी अलाहाबाद पाड़े में ज़्यादतीअ जो शिकार छोकिरीअ जो केस मुफ़्त विढ़ण जो ऐलान कंदे चयो त बाकराणी तहलके जे मासूम ॿारड़ीअ सां जवाबदार ज़्यादतीअ जी कोशिशि कई आहे ऐं जवाबदार खे बि सियासी पुठभराई हासिलु आहे। तंहिं करे असां वक़्त जे हुक्मराननि खां मुतालबो था करियूं त अहिड़े वाक़े जी रोकथाम लाइ अमली क़दम खया वञनि ऐं साईं जरवार जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि कैफ़ किरदार ताईं पहुचायो वञे। जॾहिं त अलाहाबाद पाड़े में ज़्यादतीअ जो शिकार छोकिरीअ जी गिरफ़्तार थियल जवाबदार ख़िलाफ़ पुण केस विढ़ंदुसि ऐं खेसि सख़्त सज़ा मिलण ताईं ख़ामोश न वेहंदुसि। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी, अमजद ख़ान मैसर, डॉक्टर ग़ुलाम सरवर खुश्क, एडवोकेट केहर अंसारी, कारी गांगरो, मोमन समू, दीदार शाम, ॾाढो अतर सुमरो पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त घणो वक़्तु ग़ुलामी में रहण सबबि सिंध जा इख़लाक़ी क़दर मुतासिर थी रहिया आहिनि। साईं जरवार जहिड़ा वाक़िया सिंध जे चहिरे ते दाग़ आहिनि। मासूम नियाणीअ जे वहशी जवाबदार खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिननि वधीक चयो त लाड़काणे में पंजाब खां अची हिकु इंतिहा पसंद मौलवी शहीद मौलाना ख़ालिद महमूद सुमरो लाइ नाज़ेबा ॿोली ॻाल्हाइण जो सबबु सिंध में ॿिनि मज़हबी धुरियुनि में छिकताण पैदा करे मज़हबी फ़साद ऐं झेड़ा कराइण जी साज़िश आहे, जंहिं साज़िश खे नाकाम करण लाइ ॿिन्ही मज़हबी धुरियुनि खे संजीदह किरदारु अदा करणु घुर्जे। सिंधड़ीअ वेझो ॻोठ दोदो लाशारी में मुबैना तौरु लॼा लुट जो शिकार थियल छोकिरीअ जी तबियत ख़राब हुजण सबबि सिविल इस्पताल मीरपुर ख़ास में दाख़िल कयो वियो। छोकिरीअ जे चाचे ॻाल्हाईंदे चयो आहे त जवाबदार छोकिरीअ खे घुटा ॾिना हुआ, खेसि गले में तकलीफ़ ऐं पेट में सूर हुअण सबबि इस्पताल दाख़िल करायो आहे। हिन चयो त 4 ॾींहं गुज़रण बावजूदि खेनि मेडिकल रिपोर्ट नाहे ॾिनी वई ऐं न ई पुलिस असुल जवाबदार खे गिरफ़्तार करे सघी आहे। हिन इख़्तियारनि खे अपील कई त खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। उॾेरुलाल में छोकिरीअ सां ॾाढाईअ जी कोशिशि कई वई। उन ॾिस में 7 वरनि जी छोकिरीअ जे पीउ थाणे ते FIR दाख़िल कराईंदे ॼाणायो आहे त मुंहिंजी नियाणी मदरसे मां दर्स वठी घर वापसि आई पे त जवाबदार खेसि ओताक में घेले वठी वियो ऐं ज़्यादतीअ जी कोशिशि कई। नियाणीअ जे रड़ियुनि ते मुंहिंजा 2 पुट ओताक ते आया त जवाबदार फ़रार थी वियो। साफ़िन सां ॻाल्हाईंदे छोकिरीअ जे पीउ ॿुधायो त थाणे तां लेटर वठण बैदि मेडिकल कराइण दौरान धीअ जे पुठीअ ते चकनि जा निशान ज़ाहिर थिया, जॾहिं त केस दाख़िल थियण खां पोइ जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे।
इंसानी हक़नि जी तनज़ीम पेटारीन ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन ऐं मूवमेंट फॉर राइट्स ऑफ कॉमन पीपल्स जे कारकुननि सिंध में वधंदड़ जिन्सी ॾाढाइनि ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे इहसान कोसो, ग़ुलाम नबी मेमण ऐं ॿियनि चयो त लाक़ानूनियत ऐं इंसाफ़ जे अदम फ़राहमीअ सबबि अहिड़ा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। सिंध अंदरि ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ बि बिल मंज़ूर थिया, कमीशनूं जोड़ियूं वयूं, इदारा क़ाइमु कया विया, पर उन्हनि जी चिटी कारकर्दगी अॼु साइमा जरवार, अनीसा भुट्टो, सरवरी पंवर जी शिकिल में मुहज़ब मुआशिरे जो मज़ाक़ उॾाए रहियूं आहिनि। साइमा जरवार केस में अंधेर त इहो आहे त न DNA महफ़ूज़ कया विया, न ई बराबर मेडिकल थियो। संदसि वालिदैन मुताबिक़ पोस्टमार्टम रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो त संदसि मौत साह ॿूसाट ॼण सबबु थियो आहे। हिननि चयो त हफ़्तो गुज़री वञण बावजूदि न्याणी साइमा जरवार जे केस में पुलिस तरफ़ां का बि अॻभराई न कई वई आहे, जंहिंमां हुकूमत जी नाअहली साफ़ ज़ाहिर थी नज़र अचे। इन्हनि चयो त मासूम साइमा त शइ वठण घरां ॿाहिरि वई ॿिए ॾींहुं संदसि चिचरियल लाश मिलियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॻल बाहि जे वाक़िअनि जूं ख़बरूं आहिनि त टिपरो में ॻोठ खे बाहि 55 घर सड़ी विया, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ लाल चाक में चुल्ह मां चिणंग उथण सबबि बाहि लॻी, तेज़ हवा सबबि बाहि वधीक घरनि खे लपेट में आणे छॾियो। ॻोठाणे कासिम, उर्स ऐं शौकत समेत 55 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया। औरत ऐं ॿारड़ी सड़ी ज़ख़्मी थी पिया। घरनि में ॿधल 5 मेहूं, 4 ॿकरियूं सड़ी मरी वयूं। खाधे लाइ रखियल 100 मण कणक ऐं ॿियो सामान बि सड़ी रख थी वियो। नओं दौरो में वेझो 2 ॻोठनि में बाहि 20 घर सड़ी रख थी विया। ॻोठ राहूजा में लोड़े खे फटाकनि सबबि बाहि लॻण करे 15 घर सड़ी रख थी विया। नओं देरो, रते देरो ऐं लाड़काणूअ मां फायर ब्रिगेड घुरायूं वयूं, पर देर सां पहुचण सबबि 2 मेहूं सड़ी ज़ख़्मी थी वयूं। कानपुर वेझो बि बाहि जे 2 वाक़िअनि में 20 घर सड़ी विया। शाहपुर जानिया में चुल्ह में चिणंग उथण सबबि 5 घर सड़ी रख थी विया। रोड़ीअ भरिसां चुल्ह मां चिणंग उथण सबबि 3 घरनि खे बाहि वकोड़े विधो ऐं घरनि में पियल अलाह ताला सभु सड़ी रख थी वियो। मीरपुर ख़ासि मां बि असां वटि बाहि जी ख़बर आहे त मीरपुर ख़ासि में बि 40 घरनि खे बाहि लॻी वई, 25 ढोर सड़ी मरी विया। ॻोठ गनी सियाल में चुल्ह मां उथियल चिणंग सबबि ओचितो बाहि लॻी ऐं तेज़ीअ सां सॼे ॻोठ खे वकोड़े वई। पोरितनि जूं घरनि में बीठल 2 मेहूं, 3 ढगियूं, 20 ॿकरियूं सड़ी मरी वयूं। ॾाज समेत कणक ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। फायर ब्रिगेड अमलो पहुचे हा त एतिरो नुक़सान न थिए हा। जेका गाॾी पहुती उहा ख़राब हुई ऐं पाणी उछलाए न सघी ॻोठाणनि जूं उदाहूं। नवाबशाह मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त नवाबशाह में 2 नौजवान दोस्त वाह में वेंझंदे ॿुॾी फ़ौत थी विया। शदीद गर्मी ऐं लोड शेडिंग सबबि 6 दोस्त इंटर जो इम्तिहानी पर्चो ॾियण बैदि गॾिजी रोड़ीअ केनाल में वेंझण विया। हाउसिंग सोसाइटीअ जो नौजवान हफ़ीज़ मेमण उन पाणीअ में हलियो वियो। ॿियो दोस्त अहसन मेमण खेसि बचाइण वियो। 2 दोस्त मोहम्मद हफ़ीज़ ऐं अहसन मेमण ॿुॾी फ़ौत थी विया। इतलाह ते अमलदार पहुता, ॻोल्हा बावजूदि लाश हथ न अची सघिया। हफ़ीज़ धिके तां पेर तिड़कण सबबि केनाल में किरी पियो। ॿियो दोस्त केनाल में वेंझण ते पाबंदी आहे। डिप्टी कमिश्नर हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त मीरपुर ख़ासि जे वकील ऐं PP जो वर्कर हुजण जी दावा कंदड़ अमानुल्ला सूमरो सिंध जे वॾे वज़ीर खां प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए घुर कई आहे त सिंध में
भंग जा दुकान खोलण जी इजाज़त ॾिनी वञे। काल प्रेस क्लब हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में भंग जी इजाज़त ॾियण वारे दाख़िल करायल 3 सिफ़नि वारी पिटीशन विराईंदे हिन चयो त ज़ियाउल हक़ जे मार्शल लॉ में 1977 में भंग ते पाबंदी लागू कई वई। मुल्क में अक़लियतुनि जे नाले ते शराब त ख़रीद करे सघिजे थो पर भंग ख़रीद नथी करे सघिजे। गैर क़ानूनी तौर ते हिन वक़्तु भंग 1200 रुपया किलो विकामे पई पर भंग जा दुकान खुलियल हुजनि त 40 रुपयनि में किलो भंग मिली वेंदी। हिन वॾे वज़ीर खे अपील कंदे चयो त अहिड़ी दरख़्वास्त अदालत में दाख़िल कराई आहे। अदालती हुकुम खां अॻु सिंध जो वॾो वज़ीर इंतिज़ामी हुकुम तहत समूरनि ज़िलनि में भंग जा दुकान खोलण जी इजाज़त ॾियण जो हुकुम ॾिए। असां वाइदो कयूं था त मूं समेत भंग वापराईंदड़ पंहिंजो वोट पीपीअ खे ॾींदा। वकील अमानुल्लाह सुमरो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे अपील कंदे वधीक चयो त मां 1970 खां भंग इस्तेमालु कंदो रहियो आहियां। भंग मुल्क जे समूरनि सूबनि में वॾी मिक़दार में इस्तेमालु कई वञे थी। भंग देसी ॿूटी हुजण सबबि सिहत लाइ नुक़सानकार न आहे। भंग 32 बीमारियुनि जो इलाजु आहे जंहिंमें कैंसर, शुगर, ब्लड प्रेशर, अल्सर, गुर्दनि जी बीमारी, पथरी ऐं पेशाब ऐं ॿियूं बीमारियूं शामिल आहे। भंग एड्स जहिड़े लाइलाज बीमारीअ जो बि इलाजु आहे। हिन तारीख़ी हवाला ॾींदे चयो त अंग्रेज़नि जे दौर में 1977 ताईं भंग दुकाननि ते आम विकिरो कई वेंदी हुई। हिकु साज़िश तहत हीरोइन जी नशे खे आम करण लाइ भंग जा दुकान बंदि कया विया। भंग सिंध में हर हंधि पोखे उन जी पैदावार बि करे सघिजे थी ऐं हुकूमत उन मां टैक्स ज़रिए किरोड़े रुपया वठी सघे थी। हीरोइन जहिड़े ख़तरनाक नशे खां बचण लाइ भंग जो वाहिपो आम कयो वञे। हिन हिकु सर्वे जो मिसाल ॾींदे चयो त सिंध में कुल आबादीअ जो 4.3% माण्हू जेके अटकल 5,57,000 माण्हू थियनि था उहे भंग इस्तेमालु कनि था। भंग मां केतिरियूं ई दवाऊं ठाहियूं वञनि थियूं। अहम ख़बर आहे त शांडका इस्पताल लाड़काणे जे मैनेजमेंट कमेटीअ जी गॾिजाणीअ में सेक्रेटरी सिहत फज़ीलुल्लाह पीछे हो शरीक कामोरनि ऐं प्रोफेसरनि खे चीफ जस्टिस जे ओसी ऐं बिलावल भुट्टो जे नाले जा दाबा ॾेई डिॼारण जी कोशिश कंदो रहियो। गॾिजाणी बाबति ज़रियनि खां मिलियल मालूमात मूजिबि सिहत खाते जे सेक्रेटरी फज़ीलुल्लाह पीछे हो उन वक़्तु हॉस्पिटल मैनेजमेंट कमेटी मीटिंग में शरीक कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, मेयर लाड़काणो असलम शेख, वाइस चांसलर प्रोफेसर MS खे उहो चई हैरान करे छॾियो त मां गुज़िरियल 3 ॾींहंनि खां चीफ जस्टिस पाकिस्तान जे अचण जा अफ़वाह उन लाइ हलराया त जीअं इंतिज़ामिया चुस्त थिए ऐं अवां जी मीटिंग में हाज़िरी यकीनी बणिजे। गैर मामूली तौर ते 6 कलाकनि ताईं जारी रहंदड़ हिन मीटिंग में अक्सर शरीक ओबासियूं ॾींदा रहिया जॾहिं त डिविज़नल ऐं ज़िली इंतिज़ामिया हा साईं जी साईं में मसरूफ़ रही। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त हैदराबाद में पोहरतनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते मुख़्तलिफ़ तनज़ीमनि ऐं पार्टियुनि तरफ़ां धार धार रैलियूं कढी पोहरतनि खे भेटा पेश कई वई। कम्यूनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान हैदराबाद तरफ़ां शिकागो जे शहीदनि जी यादि में राति देर सां प्रेस क्लब साम्हूं मशल बरदार रैली कढी वई। रैलीअ में शामिल अॻवाननि झंडा खणी पोहरतनि जे हक़नि लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते पार्टी अॻवान कामरेड इक़बाल, समाजी अॻवान डॉक्टर अशोथामा ऐं ॿियनि चयो त सरमाएदार निज़ाम पोहरतनि लाइ अज़ाब खां घटि न आहे। वर्करनि खे हिन निज़ाम तइलीम, रोज़गार ऐं सिहत जी सहूलियत खां महरूम रखियो आहे। शिकागो जे पोहरतनि वक़्त जे मुक़ररीअ लाइ जेका जदोजहद हलाई इहा अॼु बि जारी आहे। नौजवाननि ऐं पोहरतनि खे बाशऊर बणाए सरमाएदार निज़ाम जो ख़ात्मो आंदो वञे जॾहिं त हेस्को यूनियन ऐं ॿियनि तनज़ीमनि तरफ़ां रैलियूं कढी प्रेस क्लब ॿाहिरां ॾीआ ॿारिया विया। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयुमि। सामीन, पोहरतनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां अॼोके प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में मोहतरम
क़ासिम कहर जो तयारु कयल फीचर संदुसी आवाज़ में पेश करे रहिया आहियूं। पहिरीं मई हिकु अहिड़ो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं मज़दूरनि जुरत हिमत ऐं ॿधीअ जे ज़ोर ते सरमाएदारनि पारां थींदड़ इस्तहसाल खे रद्द करे छॾियो हो ऐं पंहिंजा जाइज़ हक़ मंझराइण लाइ सगारी हड़ताल कराए भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो ऐं इंसानी जानियुनि जे नुक़सान बावजूदि मज़दूरनि खे हक़ हासिल थिया। मज़दूरनि दुनिया जी ख़ूबसूरतीअ में बुनियादी किरदारु अदा कयो आहे। वणंदड़ ऐं हैरान कंदड़ इमारतूं, सफ़री सहूलियतुनि लाइ शाहराऊं ऐं पाणीअ जे डिघनि ऐं वेकरनि वाकुरनि मथां आबादियुनि जी आमदो रफ़्त लाइ अॾियल पुलियूं बि मज़दूरनि जे महिनतुनि जो नतीजो आहिनि। अहराम मिस्र खां वठी ताजमहल ताईं, स्टैचू ऑफ लिबर्टी खां वठी एफिल टावर ताईं सभिनी जुड़ियल अजूबनि में बुनियादी मुहर इहे महिनत कश ई आहिनि। तोड़े जो समाज जो अॾींदड़ इहो कसीर तबिको अॼु बि ज़िंदगी जे केतिरनि ई सहूलियतुनि खां वांझियल आहे, पर इन जे बावजूदि पंहिंजे महिनतुनि सां हू दुनिया खे जदीद सहूलियतुनि सां सींगारण लाइ सरगर्दा आहे। दुनिया हिन वक़्तु जंहिं जिद्दत सां संवारियल आहे, उन संवार ऐं सींगार जे पस मंज़र में महिनत कशनि जे ॿिन्ही हथनि जो पोरियो ई कार फर्मा आहे। इंसान जी जिस्मानी इर्तिका सां गॾु संदसि शऊरी इर्तिका बि हिकु तरतीब में थींदी रही आहे। जिस्मानी हॾ काठ में मुख़्तलिफ़ वक़्तनि जे माहौल ऐं मौसमी ज़रूरतुनि आहर तब्दीली ईंदी रही आहे। इहो अमल को हिकु ॾींहं में ई इब्तिदा खां तकमील ताईं नाहे पहुतो, पर उन में हज़ारें बल्कि लखें सालनि जो अमल दख़ल आहे। ज़मीनी हालतुनि पटंदड़ इंसान जे जिस्मानी बीहक शऊरी इर्तिका जे हवाले सां जदीद तरीन आहे। लखें साल अॻु जो इंसानु खाधे लाइ पकल खुराक ऐं अंग ढकण वारे अहसास खां बि वांझियल हो। अॼु जो इंसानु न रुॻो पाइण जे सलीक़े खां वाक़ुफ़ु आहे, पर खाइण लाइ बि वटसि लज़त भरियूं ग़िज़ाऊं मौजूदु आहिनि। हिन वक़्त जो इंसानु माज़ीअ जे मुश्किलातुनि खां आजो ऐं मुस्तक़बिल जे हालतुनि खां वाक़ुफ़ु हिकु बाशऊर मख़लूक़ बणिजी चुको आहे। इंसानी मुआशरती निज़ाम जे हाणोकी बीहक में हर फ़र्द जो किरदारु ॾिसण में थो अचे। ख़ासि तौर ते महिनत कश तबिको यानी हारी ऐं मज़दूर हिन तरक़ी याफ़्ता दौर में इंसानी ज़रूरतुनि जी पूराईअ लाइ पंहिंजी पूरी कुवत सां जदोजहद करे रहिया आहिनि। इंसानी समाजी सिरिश्ते मञा जेकॾहिं महिनत कशनि जे किरदार खे कढी छॾिजे त हीउ समाजी ढांचो डावाडोल नज़र ईंदो। इहे महिनत कश हिन ई समाज जो हिसो हुअण करे समाज जे ॿियनि फ़र्दनि वांगुरु पंहिंजूं ज़रूरतूं बि रखनि था ऐं उन्हनि जी पूराईअ लाइ जिस्मानी पोरे एवज़ उन्हनि खे उजरत मिले थी ऐं अहिड़ी तरह हिकु सिरिश्तो क़ाइमु थी वञे थो जंहिंसां पूरे समाज अंदरि हिकु तरतीबार हलचल या सरगर्मी रहे थी। इंसानी समाज जी अहिड़ी सरगर्मीअ में टकराव वारी सूरत हाल तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं उन समाजी ढांचे में मौजूदु सरंदीअ वारो तबिको पोरे तबिके जो इस्तहसाल कंदो आहे। इन जे पस मंज़र में तारीख़ जी पहिरीं हड़ताल लॻभॻि 6000 क़ब्ल मसीह में कराई वई, जेका अहराम मिस्र जे तामीर करण वारनि मज़दूरनि पारां कई वई। उन्हनि मज़दूरनि जो मुतालबो हो त खेनि कणिक जे अटे सां गॾु थूम पिणु ॾिनी वञे। मज़दूरनि मुतालबे जी मञता लाइ कमु बंदि करे छॾियो। इंतिज़ामिया अहिड़े दॿाउ खां पोइ संदन मुतालबो पूरो कयो हो। अमरीकी रियासत फिलाडेल्फिया में 1827 धारे दुनिया जी पहिरीं ट्रेड यूनियन जो बुनियादु पियो। 12 अक्टूबर 1717 में जागीरदारनि ख़िलाफ़ हारियुनि पारां दुनिया में पहिरीं वेड़ सूफ़ी शाइनात शहीद जी अॻुवाणीअ में झोक शरीफ़ सिंध में थी, जंहिंजो नारो हो जो खेड़े सो खाए। 1834 में न्यूयॉर्क जे बेकरी मज़दूरनि हड़ताल कई, जेकी 24 कलाकनि मां 18 कलाक कमु कंदा हुआ। मज़दूरनि जी इहा जदोजहद रुगो अमेरिका जे हदुनि अंदरि न बल्कि पूरे सनअती दुनिया में पखिड़ियल हुई। 2 अगस्त 1942 में बरतानवी पार्लियामेंट खे 3500 मज़दूरनि जे सहन सां हिकु दरख़्वास्त ॾिनी वई, जंहिंमें पोरे वारे वक़्त में घटिताईअ जो अर्ज़ु कयल हो, पर मज़दूरनि जे इन पुरअमन दरख़्वास्त खे बरतानवी पार्लियामेंट थो ॾेई छॾियो। 1837 में अमेरिका जे सदर वॉन हेवन सरकारी मुलाज़मनि लाइ वाल क्लाक वक़्तु मुक़ररु करण जो ऐलान कयो, पर सनअती ऐं गैर सरकारी मज़दूरनि खे उन मां को फ़ाइदो न थियो। 2 जून 1847 में इंसाफ़ लीग जी पहिरीं कॉन्फ्रेंस
लंडन में मुनक़द थी, जंहिंमें जर्मनी ऐं फ्रांस जे मज़दूरनि पिणु शिरकत कई। उन कॉन्फ्रेंस हिकु नारो ॾिनो त दुनिया जा महिनतकश हिकु थी वञो। फेबरवरी 1948 धारां लंडन में मज़दूरनि जो दस्तूर शाया थियो। उहो दस्तूर इस्तहसाली क़ुवतुनि खे हिकु इंसाफ़ भरी ललकार हुई। 1948 वारे ज़माने में फ्रांस में बाफ़ ते हलण वारियूं फैक्ट्रियूं ऐं मिलूं लॻी रहियूं हुयूं, बैंकूं ऐं कारखाना पिणु खुली रहिया हुआ, रेल जे पटड़ियुनि जो जार विछाइजी रहियो हो, पर उते कमु कंदड़ मज़दूरनि खे 18 कलाक कम जे एवज़ रुगो 18 आना उजरत मिली रही हुई। यूनियन साज़ीअ ते पिणु पाबंदी हुई। अहिड़ी ज़ालमानी रवश जे ख़िलाफ़ फेबरवरी 1948 में फ्रांस जे शागिर्दनि ऐं मज़दूरनि ज़बरदस्त मुज़ाहिरो कयो। 1948 बैदि यूरोप में केतिरा ई इनक़लाब बर्पा थिया। फ़ौज ऐं मज़दूरनि जे विच में केतिरियूं ई लड़ायूं बि थियूं। सनअती मज़दूरनि जो तइदादु वधियो त उन्हनि वेड़ करे वाल कलाक वक़्त जो हक़ मंझरायो। अमेरिका में बि महिनतकशनि जी जदोजहद रंगलातो। गैर सरकारी ऐं सनअती मज़दूरनि लाइ 10 कलाक कम जो वक़्तु मुक़ररु थियो। उन बावजूदि उजरत थोरी ऐं कमु करण जो माहौल बदतरीन ऐं गैर इंसानी हो। अमेरिका में नेगरो क़ौम जे आजपे जे मसइले ते उत्तर ॾखण रियासतुनि में 1857 में थींदड़ घरू वेड़ सबबु थियल इक़्तिसादी बहरान मज़दूरनि जी हालतुनि खे वधीक गंभीर बणाए छॾियो हो। 6000 क़ब्ल मसीह में अहराम मिस्र जी तामीर दौरान मज़दूरनि पारां कयल हड़ताल अहिड़ी चिणग हुई जेका 19वीं सदीअ ताईं बाहि जो मच बणिजी पई। अहिड़ी तरह तंद तलवार सां मुहाॾो अटकायो। समाज जी तबक़ाती जोड़जक ऐं सरमाएदार तबिके पारां मज़दूरनि सां इस्तहसाली रवश अहिड़ी बेचैनीअ खे जनमु ॾिनो जंहिं योम मई जहिड़ी तारीख़ साज़ ॾींहं लाइ राह हमवार कई। पेरिस में 1871 जी वेड़ दौरान मज़दूरनि उन्हनि जे औरतुनि ऐं ॿारनि जो क़त्लेआम कयो वियो, जंहिंसां यूरोप जे मज़दूरनि में मायूसी पखिड़िजी वई। अमरीकी रियासत वर्जीनिया में मज़दूरनि जे मुज़ाहिरे ते पुलिस ऐं फ़ौज ज़बरदस्त तशदुद कयो। उन ई नतीजे में एहतजाज माठे थियण बदिरां तमामु घणो शदीद थी वियो। सेंट पीटर्सबर्ग में पुलिस ऐं फ़ौज जे तशदुद में 20 मज़दूर क़त्ल थिया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। अहिड़नि नुक़साननि जे पेश नज़र मज़दूर अॻुवाण उन नतीजे ते पहुता त मज़दूरनि जी सघारे इतिहाद ज़रिए ई हक़ हासिल करे सघजनि था। उन सिलसिले में पीटर्सबर्ग में मज़दूरनि जी हिकु वॾी कॉन्फ्रेंस मुनक़द थी। उन दौरान रेल जे मज़दूरनि हड़ताल लाइ फेडरेशन ठाहिण वक़्तु चयो त ज़ालिम ऐं मज़लूम तबिके जे विच में जंग शुरू थी वई आहे। हाणे मज़दूर इन ई नुक़्ते ते गॾु थियनि त 8 कलाक मज़दूरी, 8 कलाक आराम ऐं 8 कलाक तफ़रीह हर इंसान जो हक़ आहे। मज़दूरनि जे मुतालबे में एतिरी शिदत आई जो अमेरिका ऐं यूरोप में मज़दूरनि जी तंज़ीम क़ाइमु थी वई। महिनतकशनि विच में इतिहाद हिकु तहरीक बणिजी पियो। 8 कलाक मज़दूरीअ जो वक़्तु मुक़ररु करण खां सवाइ फेडरेशन मज़दूरनि जा कुझु ॿिया मुतालबा बि पेश कया, जिन में पहिरियों मुतालबो हुयो त मज़दूरनि लाइ तालीम लाज़मी हुअणु घुरिजे। ॿियो, 14 सालनि खां घटि उमिरि वारनि ॿारनि खां जबरी मज़दूरी न कराई वञे। टियों, कमु करण वक़्तु मज़दूरनि लाइ सिहतमंद माहौल पैदा कयो वञे ऐं हथरादू कानून ख़तमु कया वञनि। चोथों, मज़दूरनि जे तइदाद रखण लाइ हिकु इदारो लेबर डिपार्टमेंट क़ाइमु कयो वञे। पंजों, ॿाहिरियुनि मुल्कनि ऐं अफ्रीकी मुल्कनि मां मज़दूरनि जी दरामद खे रोकियो वञे। फेडरेशन जे अहिड़नि मुतालबनि खे मञण खां इनकार करण ते मज़दूरनि एहतजाजी तहरीक शुरू करण जो फ़ैसिलो कयो। शिकागो में हिकु कन्वेंशन पिणु मुनक़िद थियो, जंहिंमें मुतालबा मंझराइण लाइ 1 मई ते मुकमिल हड़ताल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। 1 मई 1886 ते फेडरेशन जे फ़ैसिले मूजिबि को बि मज़दूर कम ते न वियो। शहरनि में हड़ताल भरपूर नमूने कामयाबु थी, जंहिंमें लखे मज़दूरनि हिसो वरितो। सिर्फ़ु शिकागो में 80,000 मज़दूर हड़ताल में शरीक थिया। 1 मई जो ॾींहुं पुरअमन गुज़रियो, पर 3 मई ते हिकु साज़िश तहत जलसेगाह में बम धमाको करायो वियो ऐं पुलिस जलसेगाह में मज़दूरनि ते बंदूकुनि जा मुंहुं खोले छॾिया, जंहिं जे नतीजे में मज़दूर ऐं कुझु ॿिया माण्हू इन ई दौरान क़तल बि थिया।
4 मई ते समूरनि मज़दूरनि इन वाक़े ख़िलाफ़ वॾो एहतजाजी जुलूस कढियो। उन जलसे ते पुलिस सां गॾु फ़ौज बि मज़दूरनि ते फायरिंग कई। शिकागो जूं घिटियूं ऐं बाज़ारूं महिनत कशनि जे रत सां रेटियूं थी वयूं। 5 मई ते छापनि जो सिलसिलो शुरू कयो वियो। अणगणिया मज़दूर अॻुवाण गिरफ़्तार कया विया। एतिरे क़दुरु जो हिकु तकड़ी अदालती कार्रवाईअ में 7 मज़दूर अॻुवाणनि ते साज़िशी मुक़दमे तहत फाहीअ जो हुकुम सादर कयो वियो। फाहीअ वक़्तु मज़दूर अॻुवाण फिशर चयो त मां ॾाढो ख़ुशि आहियां छो त हिकु आला मक़सद जे लाइ पंहिंजी जान ॾेई रहियो आहियां। ॿिए अॻुवाण एंजिल चयो त असां मार खाई सघूं था पर असांजी तहरीक ख़तमु नथी थी सघे। फाही चढ़ंदड़नि मंझां हिकु पोढ़ो स्पाइस बि हो जंहिं चयो त ग़रीबनि जो आवाज़ु बुलंद थियणु ॾियो छो त उन्हनि जूं तलवारूं ॿी सूरत में अवां ॾांहुं उभियूं थी वेंदियूं। योम में तारीख़ खे नओं रुख ॾींदड़ महिनत कशनि जी जद्दोजहद खे यादि करण जो ॾींहुं आहे। इहो ॾींहुं ग़रीबनि महिनत कशनि लाइ ऊंदहि में रोशनीअ जी लाट ऐं इस्तहसाली क़ुवतुनि लाइ इहो मिसाल आहे त ॾाढ ऐं जबर सां इंसान जे बुनियादी हक़नि खे वक़्ती तौर ते त फबाए सघिजे थो पर दाइमी तौर अहिड़ो इस्तहसाल बिल्कुलु नामुमकिन आहे। सामीन यौम मई जे मौक़े ते कासिम कहर जो तयारु कयल फीचर अवां जे समातुनि लाइ पेश कयो वियो। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।